वेलकम बैक नाज़रीन। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कराची में कारसाज़ सानिया खे 13 साल मुकमल थी विया। शहीदनि जे वारसनि सां इंसाफ़ न थी सघियो आहे। सानिया खे 13 साल मुकमल थियण ते शहीदनि जा वारिस ऐं जियाला कारसाज़ सानिया जी यादगार वटि पहुता आहिनि। नाज़रीन, तव्हांखे अपडेट पिया कयूं। कराची में कारसाज़ सानिया खे 13 साल मुकमल थी विया। शहीदनि जे वारसनि सां इंसाफ़ न थियो। सानिया खे 13 साल मुकमल थियण ते शहीदनि जा वारिस ऐं जियाला कारसाज़ सानिया जी यादगार वटि पहुता आहिनि। नाज़रीन, तव्हांखे अपडेट पिया कयूं। कराची में कारसाज़ सानिया खे 13 साल मुकमल थी विया। शहीदनि जे वारसनि सां इंसाफ़ न थियो आहे। सानिया खे 13 साल मुकमल थियण ते शहीदनि जा वारिस ऐं जियाला कारसाज़ सानिया जे यादगार ते पहुता आहिनि। हिकु ॿियो ॿीहर नाज़रीन अवां सां शेयर कंदासीं। कराची में कारसाज़ सानिया खे 13 साल मुकमल थी विया आहिनि। शहीदनि जे वारसनि सां इंसाफ़ न थियो आहे। सानिया खे 13 साल मुकमल थियण ते शहीदनि जा वारिस ऐं जियाला कारसाज़ सानिया जी यादगार ते पहुता आहिनि। इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। कराची मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नजीब नाइज असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी नजीब, इन हवाले सां वधीक कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुलु सनाउल्ला, अॼु कारसाज़ साने वटि तकरीब जेको आहे मुनक़िद कई वई आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके पीपल्स पार्टी जा मक़ामी अॻवान आहिनि उहे बि पहुची रहिया आहिनि। उनखां अलावा कारसाज़ साने जे शहीदनि जा वारिस जेके आहिनि उहे बि हिते पहुतल आहिनि। उनखां अलावा जेके ज़ख़्मी थिया हुया ऐं सिहतयाब थी विया आहिनि उहे बि पीपल्स पार्टी जा कारकुन जेको आहिनि पहुतल आहिनि। जेतोणीकि 13 साल गुज़री विया आहिनि, पर पीपल्स पार्टी जा कारकुन अॼु बि जेको आहे उहा ई मोहबत जेको आहे पंहिंजे दिलि में रखी हिते पहुता आहिनि ऐं पंहिंजा जेके प्यारा आहिनि उन्हनि खे ख़िराज बि हिते पेश कनि पिया ऐं हिते दुआऊं घुरण वारो सिलसिलो बि जेको आहे हलंदड़ आहे। उनखां अलावा पीपल्स पार्टी जी क़यादत, मक़ामी क़यादत जेको आहे उहा बि वक़्फ़े वक़्फ़े सां हिते पहुचे पई ऐं इम्कान आहे त कुझु देरि बाद आम अॻवान जेके आहिनि उहे बि पहुचंदा। उन बाद जेको आहे उहे PDM जे जलसे ताईं वेंदा। जी ठीकु आहे नजीब, वरी महिरबानी इन हवाले सां अपडेट करण जे लाइ।